संगत तो कुछ पासे दे दी पियो तो संगत से हाल हाल करो। ठीक है कानू, थोड़ा जल्दी कजो। जगह देर थी ना तो उन जो हिसाब किताब भी ताके दीदासी। कर खबर खानू केसन जो छा थियो? महरम वारे फुरवारे केस मां अगी हाजिरी दे जान छुट्टी भी दी। ऐं मूसा खान वारे केस जो छा थियो? अकबर उन्हनि मां त हिकु केस कूड़ो निकितो, बाक़ी वकील चयो आहे त ॿियनि केसनि खे बि टोड़े वठंदासीं। चइबो त हाणे ज़ामिन हथु करण जी कोशिश कयूं। घबराई छो तो, ज़ामिन मौजूद आहे। एडी वडी ज़मानत केर ॾींदो खानू? गुल छो तो परेशान थी? तोखे शायद इहा ख़बर नाहे त पंहिंजी मिल्कियत इहा मुस्तफ़ा जे नाले छो कराई हुई। हिन लाइ करायुमि त अॻिते हली ज़मानत में कम ईंदी। पंहिंजी मिल्कियत पंहिंजी ज़मानत में कम अची वई। कीअं गुल? खानू तूं जेतिरो चालाक निकिते न एतिरो यार मूं सोचियो बि न हुयो। अकबर ये सभु खुटका पहिरियां खां ई हुया। वो बि मुस्तफ़ा ज़मानत खां कीबायो कोन। हाणे खणी पंहिंजी मिल्कियत जा कागज़ खणी ॾींदो। ज़मानत जी अपील कॾहिं कंदो? हिन हाज़िरी ते वकील चयो आहे त जज अॻियां ज़मानत जा कागज़ रखंदासीं। इंशाअल्लाह मथी हाज़िरी ते जज ज़मानत खणंदो। इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। कानू हलो हाणे। ये तव्हां जा थोड़ा ज़रूर लाईंदासीं। यारो यार सकीना हुस्न त सादगीअ में ठहे थो, पोइ उन मथां ही मेकअप जा गिलाफ ॾेई असलियत छो पई लिकाई? मां पाण खे इन करे त ठाहे रखंदी आहियां छो त तव्हां माण्हू आहियो मोहबती। वरी कंहिं ॿिए हंधि न तव्हां दिलि अड़ाए वियो। बाग में भौर त हज़ार गुलनि जो वास वठंदो आहे, पर रस सिर्फ़ उन गुल जो चुसींदो आहे जंहिंमें मिठास हूंदो आहे। इन्हीअ करे चवां थो पंहिंजी ॻोड़ाहट ख़तम कर। ही भौर ॿिए गुल जो रुख बि न कंदो। हाकिम हिन घर खे ज़हर आलूद करे छॾियो आहे। हिन घर मूं त मिठाण मोकिलाए वियो आहे। अरे हू ॿार आहे, हुनखे ये शरारतूं सुहन थियूं। हाकिम हाणे ॿार नाहे रहियो, उन जी उमिरि हाणे 30 खां टपी हली आहे। मुंहिंजी नज़र में त हर उहो मर्द ॿार आहे जेको शादी नथो करे, भली पोइ उनजी उमिरि 80 वरे छो न हुजे। दिलावर मां घणो नज़र अंदाज़ करे चुकी आहियां, पर अॼु हाकिम खान पंहिंजी नौकराणी सां मिली जेका हरकत कई आहे, जेकॾहिं मूंखे तुंहिंजी इज़त जो ख़्यालु न हुजे ने त अॼु मां इन्हनि ॿिन्हिनि खे घर मूं तड़े कढां। न सकीना न, पंहिंजी कावड़ ते काबू रख, काबू, ऐं मूं वांगुरु मोहबत न बणिजी वञ। हर ग़लती ऐं कावड़ खे अमृत सम्झी पी वञ। मां पंहिंजी कावड़ ते काबू नथी रखी सघां। सुभाणे जे सिज में इन नौकराणी खे कम को जवाब ॾे, या मां तड़े कढंदीमांसि, पोइ तूं ॾुख न कजांइ। सॼे ॾींहं जो थक खणी हिते पहुचूं था कुझु घणियूं आराम करण जे लाइ, पर हिते बि उहे ॿाहिरि वारा साॻिया मसला। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं ॼाण, हाकिम ॼाणे, नौकरियाणी ॼाणे, मां विच में न ईंदो थां। हाणे हिकिड़ी मूं ते महिरबानी कर, हाकिम खान जी शिकायत मूंसां न कदी कर, ऐं हुननि जी शिकायत बि मां न ॿुधंदुसि। पंहिंजा पाण में निपिरी वठो, पर ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो सुकून बर्बाद न कयो। तोखे हाकिम जे बारे में कुझु बि चइजे थो त तूं फौरन ई पंहिंजो मुंहुं ख़राब करे वेही थो रहे, पर माठ करे मां बि न वेहंदसि। या त हाकिम खान मुंहिंजी भेण सां शादीअ जे लाइ राज़ी थींदो, या हिन घर खे छॾे भॼी वेंदो, छो त रईसाणी सकीना हाकिम खान जे लाइ हिन घर में अहिड़ो माहौल पैदा कंदी। हाय हाय, सोचो हुयमि त अॼु घर वञी सकीना खे राज़ी कंदुसि त मूंखे ॿी शादीअ जी इजाज़त ॾे, पर हिते त पाही बि भरियल आहे।
हाणे जेस ताईं हाकिम खान जी शादी न थी थे इहो मथे जो सूर न वेंदो ऐं इहो ई मथे जो सूर हलंदो रहियो त मुंहिंजी राह मार कॾहिं बि न थींदी। कहिड़े समुंड में टुॿी हई अथई? दिल त चवे थी वञी ॿाहिरि ओकियानूस में टपो रहिया जितां वापसीअ जी उमेद ई न हुजे। हाकिम ऐं नौकराणीअ खे मुंहुं ॾियण जी मूंखे सघ आहे। तूं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। मूंखे इहो ॿुधाए तूं परेशान छो आहीं? हींअर तुंहिंजो मूड सही न आहे। कहिड़ा वेही तुंहिंजे अॻियां दिलि जा दास्तान खोलिया। नथो खोलणु चाहे त तुंहिंजी मर्ज़ी, मूं मथां बि कोई ज़ोर न आहे। तव्हांजो ख़्यालु त सिर्फ़ु मेकअप ऐं छिड़े मथां आहे। भली मुड़ुस सोचे सोचे दिलि जो दौरो पइजी वञेसि पर पोइ बि तव्हांजो ख़्यालु हुन तरफ़ न वेंदो। हाणे खणी ॻाल्हि कर। अॼु मुंहिंजो सॼो मूड ई ख़राबु करे छॾी। वरी ॿिए चकर छा थो सम्झी शौंकू? इन छोकिरी जो संग मूंखे मिलंदो या न? कारा उन ॾींहुं तूं कोन ॾिठो त गुलाम कादर कीअं वते टंकू ॻीलींदो? मां सम्झां थो त इन छोकिरी जो संग असां खां अॻ में गुलाम कादर न वठी वञे बुख ते। अरे छा थो चवे? हाँ मूंखे माफ़ कर मजू, मूंखे माफ़ कर। मजू असां तुंहिंजो को बि ॾोह कोन कयो आहे। ख़ुदा वास्ते असांखे माफ़ कर, माफ़ कर, असांखे माफ़ कर। अरे पहिरीं इहा ॻाल्हि ॿुधायो त गुलाम कादर कहिड़ी छोकिरीअ जो संग वठण थो चाहे? न कहिड़ी जो बि न। अरे ॾे ॿुधाई थो या गॾाई मेजालो ॿाहिरि। इहा कहिड़े वारी छोकिरी तुंहिंजी भाॼाई? छा? अरे तव्हां बि हुनजो संग वठण था चाहियो? मजू मां न हे कारो कारो थो वठणु चाहे तो यम यम करे। वाह अरे भाई दुश्मन हथ सां तो माराई। कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾियो। अॼु खां पोइ हुन छोकिरीअ जो अगरि नालो खयो अथव या उनजे दर जे ॿाहिरियों तव्हांखे ॾिठमि त मोदीअ जी गोलीअ खां तव्हांखे केरु बि बचाए नथो सघे, केरु बि नथो बचाए सघे। छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू। मजू तबाह गई है बा, तबाह गई। अता शादी को तबाह गई से। भाजो भाजा तो भाजा। बाबा साईं इन चंडरे के सॼो ॾींहुं पेरनि में विहारे वेठा आहियो। छॾियोसि त वञी हारिन मथां पादर खणे। अड़े उथ वञ, पाण वारी ज़मीन खां चकर ॾींदो अॻियां निकिरी वञ ऐं ॾिसी अच मुस्तफ़ा पोखाई त शुरू न आहे कराई। उथ उथ मुजीबा, उथी दाली चकर जी जो ज़मीन तो दे खबर कालू अंधोआ मंडोआ या टुंडोआ जो असां तोसां गॾु हलूं। नाराज न थी बाबा साईं, जे तू नथो हली न त पोइ मां शबीर खे तो वठी न। मूंखे टंगुनि में एतिरो साह न आहे जो तोसां हली रोलां। कालू तू अकेलो वेंदे ज़मीन ते को नांग ॾंगी अथई छा? बाबा साईं हाणे कहिड़ी ॻाल्हि कयां, ॻाल्हि कंदे बि शर्म थो अचे। जे तोखे ॻाल्हि कंदे शर्म थो अचे? बाबा साईं नंगो त नथा न चाहिनि पर जेॾी महिल ज़मीनुनि ते वञा थो त इहो निभागो रुस्तम ठका निरड़ में ऐं खणाए थो इहे जूता कुल्हे ते। केड़ी तोखे बंदूक था हणन? ये सुकी थुकला न त करे छॾे था ॾियनि तोखे। सुकी थुकला न त काथे था कनि, जाथे था मिलनि खणाइनि था पादर कुल्हे ते। मां त पादर कुल्हे ते खणी कड़ी असुली सुकी पियो आहियां। हिन खे रुगो बहाना घुरजनि, ही कॾहिं बि अकेलो ज़मीन ते कोन वेंदो बाबा साईं। जेकॾहिं अकेलो निभागो नथो वञे त कमाल खान सभु था गॾिजी हलो, जंगूं बि सहाए चऊं ऐं वाह साह बि लही चऊं त मुस्तफ़ा जो कमदार कहिड़ी किरत सां लॻो पियो आहे। अचो दादा। अरे राज राज जी रही सर। अरे अगे भेरे वारी तोखे मेहमानी विसरी वई जो वरी आयो आई? अरे तू छा थो बीठो ॾिसी खिसकेता त कया न पूरो। इहा ॾाढाई तुंहिंजे न हलंदी। अञा तुंहिंजी आकड़ वञे कोन थी। मुजीबा ॾिसोसि छा था वञोसि टंगू। हींअर ॾाढा हो भली पादर हणो पर मां मुणंदुसि कोन।
अरे मूसा खान जे कहर खां चङा भला तौबा करे विया पोइ तूं कहिड़ी शइ आई मुजीब हिन जी खल लाए ॾे त मां जुतियूं ठारायां जुतियूं। बाबा साईं हिन लाइ त मां ई काफ़ी आहियां मुंहिंजी बग़ैर तकलीफ़ छो था जो। हारे सर लाहियो कालूअ खे मैदान ते मेल ॾाढो भलो थींदो। हा कालू बाबा साईं रुगो मूंखे बचा कयो हूं त कीअं थो मां हिन जो मांस पटे खावां। अरे पोइ देर छा जिया पटीस हा हा मरी वे अचाए थो हा ॾिठो बाबा ना कीअं भाड़े खे भॼाए कढियो मांसि आया न मुड़ुस माण्हू भॼ वाह कालू बि अॼु त कमाल करे ॾेखारे। हाणे ईअं कर असां हलूं था तूं वाटर में वेहिजी साफ़ करे पोइ बंगले ते अच। हाज़ुर मुंहिंजा बाबा साईं ठीकु आहे मां हाणे टुबी ॾेई पहुचां थो। हा मोहते तो इते इश्क कमाईंदो असां हुते सूरन में अॼु अहिड़ो थी असर कयांसि जो अॻिते तोबा करे वेंदो तोबा। बचाया हिते बिटू छा तो करी मां ते छा भी तो कया तू हल कर बती दी गिटियूं मापी थी असा इज्जत जो ख्याल ही को देखो वॾो गिरती थी वियो आहे मां बि गिचीअ में हथ विझी घर ताईं गिलिन जलम साए मां बि रहमत रुसे त रब मञाए बे जी जाए नाहे पी रबोती यादामत से रब मञाए बे जी जाए अरे हेडा शर्म कर आई पंहिंजे मुड़स सां इहे थी ॻाल्हाई ॿुधी नथी मरी मसा मुंहिंजो पासो वस्तो अथई इन खुशी में मिलाए था थो त केॾा नज़म तस जे सा कप आई रन मुंहिंजे मुड़स जो बेड़ो ई बोड़े छॾियो अथई असे अकुल नथो चङा त वधी मुत पस थी पंहिंजे मुड़स जो बेदोसी बोले हाणे ख़बर आहे मूंखे जेको तूं दो आ हाणे हल अॻियां थी देख बस कुंद कदी जा छिती थी संगत सलाम अलैकुम वधी सुबह से मिलंदासी इन्हे मुई धुती खां बचंदे त ईंदे न माई तूं बि विच में दाना न थी त ॾेखारिया न तोखे बि ॾींहं जा तारा आई हाणे तिखी थी ए जेका हथन जी ख़ारिश तई इन गुगदा मुड़स ते ला आई ता तू हिते आई ने जुंडा पटे हथ ते ॾींदी सही आई तूं मुंहिंजा जुंडा पटींदी आ हां ॼण मूंखे हथ न आहिनि
मां भी तो चले बची ला जण मुखे जण सही ना है वन मके तो फिती तई मां साईं बेटा छोड़ी छिती थी आई सजोड़ी मुझे मुर्स के खाए छिती थी दा मुर्स खड़ा रो थई मुर्स जो खा रयो इन खुशी में मिलाए तादो मो तू तो हल से ताड़ो मिलाए माई तुझी इहा मजाल रे सियाणी जे पलंग ते सुम्ही पई आई मां जवाई थी उठ 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 जवाई उठ खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे छोरी के मुंहिंजो वेझ आहीं न त ये चंबो हणी बूथ फेराए छॾींदी सां बिस्तरो छाजे लाइ हूंदो आहे सुम्हण ऐं वेहण जे लाइ हूंदो आहे न जेकॾहिं मां वेहंदसि या सुम्हंदसि कहिड़ी क़यामत अचे वेंदी इते ई हुजजाए मारे सियाणी सकीना के वठी थी अचां उहा ई तुझी ख़बर वठंदी इते ई सुम्ही पई हुजजाए इते ई सुम्ही पई हुजजाए हा इते ई हूंदसि इते तूं रही सियाणीअ सां गॾु वञी सॼे ॻोठ खे वठी अचो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे ॾिसां त खैरा खे केरु थो हितां पलंग तां लाहे ॾिसां थी तोखे इते ई सुती पई हुजे मां रे सियाणी के वठी थी अचां रसियाणीअ सां पुॼण जे लाइ त इहे सभु कम कयां थी न त मूंखे तव्हांजे पलंग जी परवाह रे सियाणी ज़ुल्म थियो कहर थियो वेर थियो अॼु त माई ॾाहिण हद करे छॾी छो छा थियो माई ॾाहिण छा कयो आहे रे सियाणी सोनी सदको वञेव सदको तव्हां पाण हली करे ॾिसो पंहिंजी अखियुनि सां ॾिसो त माई ॾाहिण केॾो ज़ुल्म करे छॾियो आहे हलो त सही हलो अॼु त हिन माई हद करे छॾी ज़ुल्म जी तो रे सियाणी ॾिसो तुझी इहा मजाल जो रईसणी सकीना जे बेड ते तू सुम्ही पई आहे मां थी चवे उठ हींअर ई उठ ऐं जल्दी वञी मुंहिंजी बेड जी चादर धोई अच चादर त तॾहिं धोईंदसि न रसियाणी जॾहिं त उथंदसि खैरा जाते वेठी ताते ड्रब ॼमी विया असली उथण जी ॻाल्हि ई न कर तोखे इन्हीअ गुस्ताखी सज़ा अहिड़ी मिलंदी जो तू यादि कंदी तू रईसणी सकीना सां वेर पातो आहे तू इन हवेलीअ में त छा पर मां तुझो इन ॻोठ में रहण बि हराम करे छॾंदमि हराम तू रईसणी सकीना खे सुञातो ई काथे आहे खैरी तू सुञातो ई काथे आहे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे माई वॾी मूंखे माफ़ करे छॾजांइ मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे इहो सॼो कयो धरियो हाकिम खान जो थियो मां बि छा कयां मूंखे पघार ई इन्हे तोखे परेशान करण जी थी मिले हिकु बुखियो पेट ॿियो ॿारनि जी रोज़ी हाणे न्याणियुनि जे पेट पालण जे लाइ खैरा ज़हर बि पी वञे जॾहिं खैरा पाण ज़हर पी सघे थी त ॿिए खे ज़हर पीआरण में कहिड़ी देरि कंदी तो इन माईअ त हद करे छॾी रे साईं अल्लाह ॾाढी चालाक मां ऐं साईं मां त चवांव थी हींअर पंहिंजे भाउ ऐं भेण खे फोन करे हिते घुरायो तॾहिं ई असां हिन मुई ॾाहिण ऐं हाकिम खान सां मुंहुं ॾेई सघंदासीं रे साईं सोचो छा था सोनी सदको वञी फोन कयो न अचे मां कटे ॾियां फोन हींअर फोन कयोसीं अचे सोनी सदको वञी नंबर मिलायो जल्दी मिलायो पाण खे अलाए छा थी सम्झे माई हा अदा मां सकीना थी ॻाल्हायां अदा बसि तव्हां आधे सुधाक वॾनि में हिते पहुचनि हिते त ॾाहिण खे ॿुधायां त रईसणी सकीना सां वेर पाइण जो अंजाम छा थींदो आहे अम्मा हू छा आहे अम्मा ॿुधाए न हू छा आहे शुक्र आहे मालिक साईं जो मां त उम्मीद ई हाराए वेठी हुयसि अम्मा माण्हू एॾा ज़ालिम छो थींदा आहिनि अम्मा कुझु माण्हू पंहिंजे अनाज जे पिंजरे में
बंद हूंदा आहिनि। अम्मा हलूं? काॾे हलूं अम्मा, काॾे? अम्मा हल त साईं जी ज़ियारत करे अचूं। मां सदको वञे, हल अम्मा हल। साईं ड्यूटी हर महीने भरींदा कयो, अलाह कंदो तव्हांजी बि दिलि जी उमेद पूरी थींदी। हा साईं फ़क़ीर, हा असां हर महीने अचे हाज़िरी भरींदासीं। अलाह कयो मुंहिंजी बची ख़ुशि थी।